अब मस्जिद गया उते मुला ताल पे जगह मानी चाहे न जगह पाड़े जो जारे पिना है मंगा है वो बूटा बूटा आप खावे था बाकी दाल और ला पानी जो कथिदा है वो उन्हें गुड़े खुदा अल्लाह अल्लाह बाबा फकीर बाबा जी बाबा अब क्या खैर मैं फकीर नहीं अच्छा भूख लगी सोचूं तो अल्लाह दे मंदिर वञा पेट की बात उठावा बस फकीर में गुण समझी सही है बाबा तू सही तो चवे पर असल में शाहे जो मां पाण भूख ते वेठो आहियां बाबा मुंहिंजा ॿार आया आहिनि सुबुह लाॻू न्याय जेको सपोर्ट प्रोग्राम आहे छा आहे जेको सरकारी पैसा था मिलनि न हफ़्तो थी वियो त वीचारा रोज़ था मिलनि पैसा कोन था हुननि खे मिलनि असां मर्द वञूं था असांखे ॾियनि कोन था चवंदा माइनि खे मोकिलियो हाणे उहे वीचारी वयूं त आहिनि पर हिन महिल ताईं मुंहिंजियूं कोन्हनि लंगड़नि ते मां बि वेठो आहियां भई पुकल बि कुझु कोन्हे को कचो बि कुझु कोन्हे जेको तोखे ॾियां बाबा अल्लाह मुझे इन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वाले को असांजे माई को रुला मारियो ने असांजा माया तो बेचारा दर को बाहर भी न निकल जान हुने तो बाबा महीने ते बेचारे बच्चा पाने रुंदे बड़े जगह पैसे मिलते भी मैंने तो उन्हें तो याद 1000 या 500 या 2000 कटे ने पेन यार केड़ा जमाना आ गया ये तो असां मर्दन जो आहे न इहो असां मर्दन जो मां ते तो अछो मथो थी वियो आहे फुराड़ो थी वियो आहियां हाणे कमाए बि कोन थो सघां कमाई रही बि कोन्हे महांगाई थी वई आहे मां त ॾाढो मजबूर आहियां पर आहे त असां मर्दनि जो न असां मर्द जे करे कमायूं त असांजूं नियाणियूं असांजा बच्चा छो वञी हिननि कमीननि जा दरबदर थियनि छो हुते पिनण वञनि अहिड़ी हिते हालत थी थिए हुते करे करे त वीचारी मायूं पंहिंजा लटा ई फाड़े थी छॾनि अहिड़ो ज़लील ख़्वार थी वञनि इज़त नफ़्स भाउ असांजे नियाणियुनि असांजे बच्चनि असांजे औरतुनि जो मजरूर थी वियो आहे भाउ कुझु बि न थियो आहे बाक़ी मां छा थो करे सघां हुकुमराने माहौल अहिड़ा पैदा करे छॾिया आहिनि न त असांजी सिंध धरती सोनी है हाँ भली तुसां 50 या 50 साल पिछे वञो त तुसां को वधि थी वधि तरक़ी वारा मुल्क यही मिलसी बाबा असांजो हेॾो कोयलो हलियो हुयो असांजो कारूंजर आहे मार ख़ुदा जी पहिरियों ने कारूंजर खे बि अची लॻा आहिनि हाणे त असांजी न मच्छी रही न पलो रहियो न उहो पाणी रहियो जे पानी भी ॾियनि था ॾिसे थो त घरनि जा घर जुग जा जुगा ॿोड़ था छॾनि अलाए केतिरा बचिड़ा बदबदर थी विया अलाए केतिरा फैमिलियूं जेके तबाह बर्बाद थी वियूं अब हाणे असां वटि बचो कुझु बि कोन्हे को हाणे फ़क़ीर तूं बि हिने मां तुंहिंजी सदा पूरी थो कयां बाबा साईं 2 मिंट बि बसि अल्लाह ते ख़ुशि करे थी बाक़ी वॾे वॾे जेके अमीर न उन्हनि को बि अल्लाह जे नाम जी सुञाण कान्हे हिकु हिकु जे दर ते ॻाल्हि सिवाइ भिके खां सवाइ कुझु बि न कान्हे या अल्लाह असांजे मज़लूम माण्हू ते रहम कर अपने महबूब के सदके रहम कर अबा फकीर अब हाणे हे करे हे किताब मुंहिंजा पसंदि जा किताब आहिनि सभु ॾाढा महांगा किताब वरिता हुयमि इहो ॿिया त खपाए छॾियमि हुनखे ॾिनमि कबाड़ वारे खे हे वटि किताब बचा हुया पोइ हे बि थींदई 2-2.5 किलो थींदई 20-30-40 रुपया मिली वेंदा तोखे अब हे मां तोखे ॾियां थो इहे खपाए किताब ऐं तूं पंहिंजो होटल तां किथां मांडड़ी वठी खा बाबा ठीकु आहे बाबा दुआ कजे बाबा तेको लखे छा बस तो तेरे घर च वेला मानींदा भी कोनी हां पर पिछे भी उनी अल्लाह दे ना दी एनी ते कुछ सुञाणे मां उन्हें कोन तेरे दे बंगले पैसे ना भरे पे पर अल्लाह दे ना दी सुञाण कोनी अब मैं भी भली भूख मरसा पर तेरा कम न करे सा तो ए मैं समझा था एते बड़े कीमती ए तो रख ना बाबा ना बाबा मां तो के देना ना तू पानी भूखा हो जाए बाबा तू भला के मस्जिद में नहीं जा अब मस्जिद गया उते मुला ताल पे जगह मानी चाहे न जगह पाड़े जो जारे पिना है मंगा है वो बूटा आप खावे था बाकी दाल और ला पानी जो कथिदा है वो उन्हें गुड़े खुदा बे को मैं जो दे ढोर दे ताले की
मैं तो पर की मानी को बस अल्लाह 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 सभिनी खे सम्झ ॾींदो रब साईं सभिनी खे सम्झ ॾींदो अल्लाह साईं बाबा बस तूं मूंखे दुआ कजांइ बस अल्लाह साईं चङाई कंदो हे तूं खणी वेंदो बाबा खपाए दिल नहीं पे खींदी पर तेरी तेरी बड़ी मेहरबानी बस मां पढ़ी वियो आहियां हूअं बि मुंहिंजी पछाड़ी आहे हलियो वेंदुसि त उहे ज़ाया थी वेंदा बाबा हे न जेकर तुंहिंजो पेट भरे सघनि था त बस खणी वेंदो अल्लाह अल्लाह ते को खुश करे सी ते अल्लाह ते ना कुछ ना ते को अल्लाह खुश करे सी बाबा अल्लाह ते को खुश करे